पापला ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। दोस्तों मिठल खे ॻाल्हि सम्झ अची चुकी आहे। बलाज ख़ान जेको पंहिंजे संदे भाउ खे संदे मतिलबु भाइटे भाॼाई खे कंहिंखे माफ़ु नथो करे सघे, जॾहिं उन खे माराए छॾियईं त ॿियनि सां कीअं हू यादि कंदो। हाणे इन्हनि लाइ हिकिड़ो ई हल आहे, हथनि में हथियार। मिठल वारनि जी तॾहिं जान छुटंदी, मटियल हथियार बि खणंदो। छो त हाणे राबेल जी इज़त जो सुवालु आहे। बलाज ख़ान हाणे अहिड़ो क़दम खणण वारो आहे, थी सघे थो त हाणे तमामु जल्द राबेल खे अगवा कराए शादी करण जी पूरी कोशिशि कराए वग़ैरह वग़ैरह। अहिड़े हिसाब सां शेर दिल वारा बि छिता लॻा पिया आहिनि। तव्हां ॾिठो उन्हनि जूं बि धमकियूं ते धमकियूं आहिनि त असां हीअं कंदासीं, बलाज ख़ान खे हूअं कंदासीं। बहरहाल इहे हाली पबकियूं आहिनि, तमामु जल्द इहे एक्शन में तव्हांखे बदिलजण में ॾिसण वटां मिलंदियूं। ऐं हाणे तव्हां ॾिठो त हाकिम बि ऐं गुलाब बि अहिड़े हिसाब सां दोस्तो मतिलबु ड्रामो ज़बरदस्त थियण वारो। छो त हाणे आख़िरी मरहल में आहे ऐं मथों ड्रामो रियासत बि अचण वारो आहे। तमामु जल्द रियासत ड्रामो बि लॉन्च थियण वारो आहे। 2026 बीहण वारो आहे। तव्हांजे लाइ पोइ ड्रामा ई ड्रामा हूंदा, क़िस्तूं ई क़िस्तूं हूंदियूं। पंहिंजा वरी रियासत मतिलबु ज़बरदस्त ड्रामा ऐं सभु एक्शन वारा ड्रामा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो। इदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे।